जैकबाबाद में अवामी MPA मोहम्मद असलम अबड़ो मुहर्रम हराम के सिलसिले में मुख्तलिफ इमाम बारगाहों ने सभीलन जो दौरो कयो ऐं मिल्लत जाफरिया अगवाणनि सां मुलाक़ातूं कयूं, जंहिंमें साईं बंदा अली जाफरी, सैयद एहसान अली शाह बुखारी, सैयद कामरान शाह, अल्लामा मकसूद अली डोमकी, सैयद अली शाह, सैयद राजा शाह ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं कयूं। उन मौक़े ते अवामी MPA मोहम्मद असलम अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजे तक जी आवाम सां गॾु आहियां। मुहर्रम हराम के सिलसिले में मुख्तलिफ इमाम बारगाहन जो दौरो कयो आहे, जंहिंमें मरकजी इमाम बारगाह, गुल इमाम बारगाह, मस्जिद अली दरगाह, पीर बुखारी दरगाह, सैयद शेर शाह बुखारी समेत मुख्तलिफ दरगाहुनि सबीलुनि ऐं दरगाहनि जो दौरो कयो ऐं क़दीमी काफ़िलनि जे मेन रोड ते हलंदड़ तरक्याती कमनि जो जाइज़ो वरितो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी अवामी पार्टी आहे, अवाम सां हर दुख सुख में गॾु आहे। मां शुक्रगुज़ार आहियां मोहतरम बिलावल भुट्टो साहब ऐं क़यादत जो जिन तरक्याती कमनि लाइ फंड्स ॾिना।